नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवां संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वफ़ाक़ी हुकूमत कोरोना वैक्सीन न लॻाराईंदड़ शहरियुनि ते सख़्त पाबंदियूं लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं NCOC सरबराह असद उमर जो चवणु आहे त कोरोना जे हकारी केसिस में घटिताई थी रही आहे ऐं चौथी लहर कमज़ोर थींदी पई वञे। ईंदड़ 15 ॾींहनि में इन रुझान में वधीक इस्तेहकाम अची वेंदो ऐं केसिस में घटिताई अची वेंदी, जंहिंसां इस्पतालुनि ते दबाव घटि थींदो। मुल्क जे अहिड़नि ज़िलनि में सूरत हाल बहितर थी आहे जिथे पाबंदियूं ख़तमु कयूं वयूं आहिनि। 16 सेप्टेम्बर खां 50% हाज़िरी सां तइलीमी इदारा खोलिया वेंदा। लाहौर, फैसलाबाद, मुल्तान, सरगोदा, गुजरात ऐं बनू में बंदिशूं बरक़रार रहंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत अटे, गेहूं, खंड ऐं दालनि खे कैश सब्सिडी ॾियण जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त कोरोना वायरस सबबि सॼी दुनिया में आम बहापे जी शयुनि जे अघनि में वाधि थी आहे। तरसीली निज़ाम मुतासिर थियो आहे। मुल्की मईशत पंहिंजे पेरनि ते बीह रही आहे। कोरोना सबबि शयुनि जी इम्पोर्ट मुतासिर थी आहे। ज़रिए पैदावार में बि घटिताई थी आहे। असांजो कमु ज़रिए पैदावार में वाधि करणु आहे। असां कणिक, दालूं ऐं ॿियूं शयूं इम्पोर्ट कयूं था। हिन वक़्तु महांगाई रुगो पाकिस्तान में न पर सॼी दुनिया में आहे। मुल्क में कोरोना वायरस वधीक 78 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 2580 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जे हकारी केसिस जी शरह 5% रही। फौतियुनि जो अंगु 26,865 थी वियो। मुतासिरनि जो अंगु 12,10,082 ताईं पहुची वियो। वधीक 7,240 मरीज़ सिहतियाब थी विया। घोटकी वासी नौजवान जो कराची में तशद्दुद थियल लाश उठायो। घोटकी जे गौहर कॉलोनी वासी नौजवान बिलावल भट्ट 4 ॾींहं अॻु कराची रोज़गार लॻाए हो। थर में ॿारनि जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। खुराक जी खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 3 ॿार फोत। हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंगु 27 थी वियो। हलंदड़ साल 426 ॿार फोत थी चुका। 122 ॿारनि जो इलाज जारी। कश्मीर में जो पंजाब जे इलाइक़े सोन मियाणी में मुड़िस जे मुबैना तशद्दुद में औरत फोत। रज़िया मलिक जे वारसनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त साजिद पहां रज़िया खे लाॻीतो तशद्दुद जो निशानो बणाईंदो रहियो। जवाबदार खे गिरफ़्तार करे खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे। कंबर में पाणी जे मोटर मां बिजली जो करंट लॻण सबबि ॿारड़ो फोत थी वियो। फोती ॿार आमिर अली चांडीअ जे घर में कोहराम अची वियो। वाड़े भरसा ॻोठ दड़ा में जुनेजा बिरादरी जे ॿिनि में झेड़े दौरान औरत जे क़त्ल वारो वाक़ियो। मार्च वियल औरत अफ़रोज़ जुनेजो जे क़त्ल केस में मुलविस जवाबदार नज़ीर जुनेजो पुलिस वटि पेश। लेडी टीचर फौजिया जुनेजो ऐं सदाम जुनेजो समेत 5 जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थिया। फुलजी भरिसां प्यारो स्टेशन में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं शहरियुनि जे सॾ ते शटर बंदि हड़ताल। सीता दादू रोड ते धरणो, ट्रैफिक मुअतल। शहरियुनि जो चवणु आहे त शहरियुनि जी जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। चोर पकड़ खां आजा आहिनि ऐं पुलिस निंड सुतल आहे। ऐं मनोड़ो भरिसां रोडी कैनाल मां निकिरंदड़ कोर माइनर खे सुनहरी फार्म वटां 30 फुट खारो। ॻोठ शरीफ़ाबाद जे घरनि में पाणी दाख़िल केतिरनि एकड़नि ते बिछल फसल। पाणी हेठि अची वियो। इतलाबाद मशीन अमलो न पहुतो।